अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे जी एपिसोड केॾी महिल हलायो वेंदो ऐं उनखे केॾी महिल स्टार्ट कयो वेंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हरिंदड़ वीडियो ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदो रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों पंजाबेरी जेको ड्रामो आहे उन जो डायरेक्टर आहे खजू। हुन जी हाली फ़िलहाल अञा शूटिंग शुरू न आहे थी, यानी इन जी शूटिंग हाणे तमामु जल्द डायरेक्टर जेको आहे शूटिंग शुरू कराईंदो ऐं हिन में सुठा सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि। यानी तव्हां इहो सम्झी छॾिजो त हीउ दौलाब ड्रामो सीज़न 2 आहे। पंजाबेरी ड्रामो दौलाब ड्रामो सीज़न 2 आहे। हिन में दौलाब ड्रामे जा अदाकार कम करे रहिया आहिनि ऐं इन जे डायरेक्टर बि उहो ई आहे दौलाब ड्रामे वारो ऐं अदाकार बि उहे ई आहिनि, यानी हीउ दौलाब ड्रामो सीज़न 2 आहे। ऐं दोस्तों हिन जी हाणे तमामु जल्द शूटिंग शुरू थियण वारी आहे। तमामु जल्द इन में सुठा सुठा अदाकार पिणु कम करे रहिया आहिनि ऐं इन ड्रामे खे एतिरी त शोहरत मिलंदी जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे खे मिली हुई। ऐं दोस्तों हिन जी हाणे तमामु जल्द शूटिंग जेको आहे न शुरू थियण वारी आहे ऐं डायरेक्टर जी बि इहा कोशिशि लॻी पई आहे त हिन ड्रामे में जेको आहे न सुठा सुठा अदाकार पिणु ऐड कयां ऐं वॾा वॾा अदाकार हिन ड्रामे में ऐड कयां, छो जो इन ड्रामे में एतिरा वॾा अदाकार हूंदा त ओतिरो ई ड्रामो मज़ो कंदो। उन जे करे डायरेक्टर जो चवणु इहा आहे त हिन में वॾा अदाकार ऐड कयां। जेकर हिन ड्रामे में वॾा अदाकार ऐड थिया त पोइ हीउ ड्रामो एतिरो त मज़ो कंदो जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे खे बि कट करे विझंदो ऐं पोइ दौलाब ड्रामे खां बि मथे बीह सघे थो ऐं पोइ दौलाब ड्रामे खे बि कट करे सघे थो पंजाबेरी ड्रामो। यानी पंजाबेरी हिकु ड्रामो सुठो आहे ऐं हू बि सिंध टीवी वारनि जो ड्रामो आहे पंजाबेरी। हीउ सॉफ्ट सीरियल ड्रामो आहे। इन जी हाणे तमामु जल्द शूटिंग स्टार्ट कई वेंदी ऐं उन खां पोइ 3 टीज़र ईंदा, उन खां पोइ एपिसोड हलायो वेंदो। ऐं दोस्तों इन में वॾा वॾा अदाकार कमु कंदा सईं निसार शाह, इरफान शेख ऐं अहमद अली शेख ऐं ॿिया सिंध जा नाले नाले वारा अदाकार पिणु हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। हिन जी हाणे तमामु जल्द शूटिंग शुरू थींदी। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।